सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल में सोनारे खां फुर्जी अनोखी वारदात। सिजावल शहर के सोनारा बाजार में ठगन के टोले ड्रामाई अंदाज में दुकान अॻियां दाल हारे सोनारे अला बख्श समूह खां दाल मेण जो बहानो ॾियणाए खेनि दुकान में पियल 9 तोला सोन खणी आसानी सां निकिरी विया। इतला ते सिजावल पुलिस DSP जुल्फ़कार कायम खानी, CI इंचार्ज कुर्बान कमरानी, SHO दीदार बिरोही जाए वारदात ते पहुंची मुतासिर सोनारे खां वाक़िए जा तफ़सील वरिता। उन मौके ते सोनारो अला बख्श समूह चयो त सुबुह 9 बजे धारे जीअं ई दुकान खोले वेठसि त दुकान अॻियां हिकु हमराह लंघियो, जंहिंजे हथ मां दाल हारजी वई। हमराह जे हिकु हथ में पटो ॿधल ॾिसी खेसि मदद करण जे लाइ दाल मेण लॻुसि त पोयां खां बीठल ॿियो ठग हमराह दुकान में दाख़िल थी बॉक्स में पियल 9 तोला सोन खणी आसानी सां खिसकी वियो। सोन जी रक़म तक़रीबन 25 लख रुपया थिए थी। ॿिए पासे पुलिस बाज़ार में लॻल CCTV कैमरा पंहिंजे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। रिपोर्ट रियाज अली मीरानी। शिकारपुर जीए सिंध महा शिकारपुर मौसम प्रिया कुमारी मौसम मेहरबान भट्टी समेत सभिनी मग़विन जी वाजियाबी ऐं शिकारपुर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जमानी हाल खां लॻदड़ ताईं असदुल्ला सोमरो ऐं इमरान मंगी जी क़यादत में रैली कढी बजाज टावर ते धरणो हयो वियो, जिते अॻवाननि ॻाल्हाईंदे छो त शिकारपुर अगवाकारनि धाड़ेलनि फ़ौरन ऐं मंशियात फ़रोशनि जो गढ़ बणिजी चुको आहे। शहरी वापारी शागिर्द नौजवान पका पोड़ा पाण खे गैर महफ़ूज़ पिया सम्झनि ऐं शिकारपुर जा वापारी ऐं पढ़िया लिखिया माण्हू शिकारपुर छॾण ते मजबूर आहिनि त ॿिए तरफ़ पुलिस ऐं रियासत जी खां रट नज़र नथी अचे। असीं मुतालबो कयूं था त हफ़्ते जे अंदरि जे असांजा बछड़ा आज़ाद न कराया विया त ॿी सूरत में असीं बाईपास बंदि कंदासीं। उन मौके ते अली असगर पहोड़ अब्दुल जमी भट्टी हुमैर चांडियो मीर हकड़ो वाजिद शेख हकीम मोहब्बत फहद शहजाद सोलंगी एहसान रिंद जायद कांदड़ो सूफ़ी लियाकत बाजारानी जब्बार शेख मौसूम मेहरबान भट्टी जो वालिद अब्दुल खालिक भट्टी ऐं चाचो रायब भट्टी गुलाब जाफरी शुएब संजरानी देशी तालिब खैरुल सुमरो समेत हज़ारे शहर वासिन पुरअमन शिकारपुर जो मुतालबो कियो। सकरण संगरार मां अगवा थी वियल मौसूम नियाणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ हिंदू पंचायत शहरी इत्तेहाद ऐं सिविल सोसाइटी सकरण पारां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें शरीक समय माण्हू सिंध जी नियाणी प्रिया कुमारी खे आज़ाद करियो जा नारा हणंदा काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुता, जिते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते हिंदू पंचायत जे अॻवाननि मुखी केशन कुमार पप्पू सोनारो गोबिंद राम शहरी इत्तेहाद जे सदर सैयद एहसान शाह PP अॻवान हाजी अली नवाज़ चांडियो साबिक़ वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो STP जे हुसैन बख्श कीरियो मुस्लिम लीग नून जे अमजद खानज़ादा SUP जे अयूब खोसो PD अलफ जे अरबाब अली पढ़ियाड़ समाजी अॻवान फ़हमीदा कीरियो माणक मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मौसूम नियाणी प्रिया कुमारी ज़ालमनि जे चंबे में आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हुकूमत तोड़े ताक़तवर धुरियूं खेसि आज़ादु करण में नाकाम थी चुकियूं आहिनि। हिननि चयो त प्रिया कुमारी सिंध जी नियाणी आहे ऐं सॼी सिंध मुतालबो थी करे खेसि आज़ादु करे माइटनि जे हवाले झोली आबाद कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध जा रोड शहर बंदि करे सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मुज़ाहिरे खे शौकत कीरियो अरबाब सोलंगी अब्दुल रशीद परियाड़ निसार अहमद सोलंगी लियाकत खानज़ादा समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ वेझो मोटरसाइकिल फुर कंदड़ फोरू गिरफ़्तार। नवाब शाह रोड ते मुबैना तौर वाटड़ूअ खां फोरू मोटरसाइकिल फुर करे फ़रार थियण जी कोशिश कई त सिंझोरो पुलिस बरवक़्त कार्रवाई कंदे फोरन जो पीछो करे हिकु फोरू असले समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं दसंदस साथी फ़रार थी वियो। गिरफ़्तार फोरू जी सुञाणप शौकत लाशारी तौर ॿुधाई पई वञे त हुननि फोरन जो तालुक़ बि बैनुल सूबाई डकैत गैंग सां आहे ऐं हिननि जो नेटवर्क संजी सांगड़ ज़िले में पकड़ियल आहे, जंहिंजा कारिंदा चोरी धाड़ा फुर स्ट्रेट क्राइम अगवा बुराई तावान जहिड़े क्राइम्स में मुलविस आहिनि। सकरण मंशियात खपाईंदड़नि ख़िलाफ़ SSP शहीद बेनज़ीराबाद जी सख़्त हुकुमनि खां पोइ सकरण पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। मुख़्तलिफ़ हंधनि तां 6 मुलज़िम मंशियात समेत गिरफ़्तार मथनि। सकरण थाणे ते सरकारी मुद्दियत में हेड कांस्टेबल अला बख्श जलवाणी, अमानुल्ला मला, अख्तियार अली, गोज़ बख्श मल्ला, मोहम्मद जावेद खानज़ादा ऐं अयाज़ सुमरो पारां धारदार केस दाख़िल किया विया। गिरफ़्तार थियलनि में गुलशेर वल्द अब्दुल ज़मन कीरियो गोड मियां रालू ईदन पट हिम्मत अली रिंद मेहरान कॉलोनी सकरण सैफल उर्फ टोई पुट अली शेर रिंद शहीद कॉलोनी सकरण कासिम रिंद गोठ खान मोहम्मद रिंद ठघाटी जाहिद भट्ट पुट जाफ़र मल्ला वेठल मला मोहल्ला मेहरापुर रोड सकरण ऐं शमन अली पुट इमाम अली ख़ास केली वेठल बुखारी मोहल्ला सकरण शामिल आहिनि। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु पिणु 3 ॼणनि अब्दुल हलीम कीरियो, अब्दुल वहीद कीरियो ऐं फ़ियाज़ कीरियो खे पिणु पुलिस गिरफ़्तार करे मथनि मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे।
सकरन जमात इस्लामी सकरन पारां चांडिया पेट्रोल पंप खां इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ राशिद मुकरम चाचा अनवार ऐं राव ज़ुबैर जी अॻवानी में रैली कढी वेई जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी गाज़ी सरफराज़ ब्राह्मण चौक ते पहुती जिते मथे अॻवाननि मुसलमाननि सां ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि पर इस्लामी मुल्क ख़ामोश तमाशो ॾिसी रहिया आहिनि। हिननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो कयो त पंहिंजे मुल्क जी फ़ौज खे अॻिते आंदो वञे ऐं फ़लस्तीन जी मदद कई वञे। एहतजाज दौरान इसराइल जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई, इसराइल जे झंडे खे ऐं हुक्मरान जे पुतले खे बाहि ॾिनी वई।